अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु मां आहियां बिशारत कुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। मचसाने खिलाफ़ हज़ारा बिरादरी जो कोयटा में लॻल धरणो चौथे ॾींहुं बि जारी। पोइ तंहिंजे वारसनि ऐं हुकूमती टीम में ॻाल्हियूं हिकु भेरो ॿीहर नाकाम। मुज़ाहिरीन जो वज़ीर आज़म जे अचण ताईं धरणो ख़तमु करण खां इनकार करे छॾियो। MWM अॻवान जो चवणु आहे त इमरान ख़ान खे पंहिंजो सरबराह सम्झी घुराए रहिया आहियूं। वज़ीर आज़म जे हिते अचण सां संदन शान में घटिताई न पर इज़ाफ़ो थींदो। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी, ज़ुल्फ़ी बुखारी ऐं क़ासिम सोरी धरणे वारे हंधि मुज़ाहिरीन सां मुलाक़ात। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी जो चयो आहे त पाकिस्तान ख़िलाफ़ हिकु सोचियल सम्झ साज़िश थी रही आहे। वाक़े में ॿाहिरियां हथ मुलवस आहिनि। मुज़ाहिरीन खे गुज़ारिश आहे त शहीदनि जी तदफ़ीन कई वञे। यकीन ॾियारियां थो त वज़ीर आज़म वारसनि सां मुलाक़ात करणु ज़रूरु ईंदो। मच में परे तंहिंजे क़त्ल ख़िलाफ़ कराची जे मुख़्तलिफ़ हंधनि ते धरना जारी। MA जना रोड, नुमाइश चौरंगी, अब्बास टाउन, कामरान चौरंगी, गुलिस्तान जौहर, मलीर ऐं ड्रिग रोड समेत ॿियनि इलाइक़नि में बि धरना। इस्लामाबाद जे डी चौक समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में पिणु एहतजाज ऐं धरना जारी। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मचसाने जे वारसनि खे अकेलो न छॾींदासीं। वाक़े में मुल्क जवाबदारनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाए वेंदो। PTM पारां अॼु बनू में रैली ऐं जलसो करण लाइ तयारियूं तेज़। जलसे में मौलाना फज़ल रहमान, मरियम नवाज़, महमूद ख़ान अचकज़ई ऐं ॿियनि अॻवाननि जी शिरकत जो इम्कान। ऐं मिठी में ASI जे घर मां मिलियल 2 लाशनि वारो मामिलो। थाणे आॾो 4 ॾींहंनि खां लॻल धरणो केस दाख़िल थियण बाद ख़तमु। SHO मिठी मोहम्मद ख़ान मुअतल। पुलिस 2 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो। फरियादी दादू मेंगवाड़ पारां घर जे मालिक ASI गुल मोहम्मद सांद ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो।